पुट दाल सवार समझी एड़ा गाना उना सिंध किथों सुधरंदी तू से मार पवई के ढंग जा कलाम बता आड़े में थी वई यारिया हाणे थी वई पाजी ख्वारिया पाड़े में थी वई यारिया यार तू सिंधी को फलकारे पुट्री नहीं केड़ा पे तो कलाम चे यार सही पढ़े मिज तोरा माण्हू रहन था कलाम के फजल जा ॿुधाइण असांखे अॼु लॻे थो मोचड़ा पक्का आहिनि कारतूस सिंधी सोना मुखो दूर न वञ थोरो ओरे अच थोरो ओरे अच ते जिस्म में लगे मच थोरो ओरे अच ते जिस्म में लगे मच सोना मुखो दूर न वञ हथ तीक न कर कलाम फजल तारा ॿुधा लगे तो पेक पाणी पीबो को पोइ ॻाइण थे पेक पियाण खां पोइ महफ़िल भली न केॾी फूटण थो साए Nope. Nope. कारतूस सिंधी मार खुदा जी पोइ छा थो करी उथी कारतूस सिंधी का महफिल दा फिल बुधाए अगर मार पोई उथ उस्ताद महफिल बुधाए हाँ महफिल बुधाए हाँ इनखे बाबा जेको हाल हो सो पेश कयोसीं